बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन किराम अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जीअं त मौज़ू हली रहियो हुयो तारीख़ उलमा जे बारे में, अॼु उन शख़्सियत खे ज़िक्र कंदासीं जेको मुफ़ीद अलैहि रहम जे लक़ब सां मुलक़ब थियल आहे ऐं आलम में तशय्युअ जी मअरूफ़ शख़्सियत आहे, जंहिं पंहिंजी ज़िंदगी इमाम ज़माना अलैहि सलातो वसलाम जे नज़दीक तरीन ॾींहनि में गुज़ारी। त शेख मुफ़ीद अलैहि रहम जो नालो मुहम्मद बिन नुअमान वालिद मोहतरम सां गॾु तारीख़ विलादत 11 ज़ुल्क़अद 336 या 338 हिजरीअ में थी ऐं लक़ब जेके मशहूर आहिनि उहे इब्न मुअल्लिम ऐं शेख सदूक़ अलैहि रहम जे नाले सां मशहूर आहिनि। आबाई शहर बगदाद अथनि। तारीख़ वफ़ात 2 या 3 रमज़ानुल मुबारक 413 हिजरीअ में थी ऐं मदफ़न काज़मैन इराक़ में। मुहम्मद बिन नुअमान 336 या 338 हिजरीअ बगदाद जे भरिसां पैदा थिया, जेके शेख मुफ़ीद जे नाले सां 4हीं ऐं 5हीं सदीअ जा शिया इमामी मुतकल्लिम ऐं फ़क़ीह हुया। उनखे इब्न मुअल्लिम छो चवंदा, इन जे करे जो उनजो वालिद मुहतरम मुअल्लिम हुयो, इन लाइ इब्न मुअल्लिम जे लक़ब सां मुलक़ब थिया। ऐं शेख मुफ़ीद जे लक़ब सां मुतालिक़ नक़ल थियल आहे त मुअतज़िली आलिम दीन अली बिन ईसा रमानी मुनाज़रो रखियो ऐं हिन जॾहिं मुनाज़रे में फ़तह हासिल कई, सभिनी इस्तदलाल खे टोड़ियाऊं। जॾहिं सभु इस्तदलाल बातिल थिया, कामयाबीअ खां बाद में उहो ई आलिम दीन मुफ़ीद जे नाले सां ख़िताब करणु लॻो ऐं इन जी अज़मत एतिरी आहे जो शेख मुफ़ीद अलैहि रहम जो अंदाज़ो हिन वाक़िए मां बख़ूबी लॻाए सघिजे थो त जंहिंखे मुअतज़िली आलिम दीन इब्न अबी हदीद शरह नहजुल बलागा में नक़ल कनि था त शेख मुफ़ीद अलैहि रहम ख्वाब में ॾिठो त फ़ातिमा नाले बीबी आहे, जेका इमाम हसन ऐं इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे वरतियूं थी अचे ऐं चवण लॻी त हिननि खे फ़िक़ह जी तालीम ॾियो। सुबुह थियण खां बाद में जॾहिं वाक़िए ने ॾिठईं त हिकिड़ी फ़ातिमा नाले बीबी आहे, जेका पंहिंजनि कनीज़नि सां गॾु अचे थी ऐं 2 पुट अथसि। हिक जो नालो सैयद मुर्तज़ा, ॿिए जो नालो सैयद रज़ी। इन्हनि खे वठी आई ऐं शेख मुफ़ीद खे चवण लॻी त हिननि खे फ़िक़ह जी तालीम ॾियो। त शेख मुफ़ीद अलैहि रहम जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया ऐं ख्वाब बयानु करण खां पोइ उन्हनि ॿिन्ही जी सरपरस्ती खे क़बूल कयो, पंहिंजी सरपरस्ती में वरिताऊं। उन खां बाद में अहिड़ा इल्म जा फ़ज़ाइल ऐं दरवाज़ा खोलियऊं जंहिंजी दुनिया जे क़ाइमु थियण ताईं शेख मुर्तज़ा ऐं शेख रज़ी जो नालो मशहूरु आहे। ऐं इन खां अलावा शेख मुफ़ीद अलैहि रहम काफ़ी किताब लिखिया, जेके मशहूर किताब लिखिया ऐं ॿुधाया जेके वञनि था किताब 200 जे क़रीब किताब हुया या 175 जे क़रीब काफ़ी मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते लिखिया। उन्हनि मंझां अगरि किताबनि जी तक़सीम बंदी कई वञे, 60% किताबूं इल्म कलाम जे मौज़ूअ ते लिखियाऊं, 35 किताब इमामत जे मौज़ूअ ते ऐं 10 किताबूं हज़रत इमाम महदी अलैहिस्सलाम जे मुतालिक़ आहिनि, 41 किताब फ़िक़ह जे मुतालिक़ आहिनि, 12 किताब उलूम क़ुरान ते लिखियल आहिनि ऐं 5 किताब उसूल फ़िक़ह ते लिखियाऊं
ऐं 4 किताब तारीख़ ते लिखियाऊं, 3 किताब हदीस जे मौज़ू ते लिखियाऊं। ॿिया बि काफ़ी किताब आहिनि जंहिंजे मौज़ू ते काफ़ी किताब लिखिया विया ऐं काफ़ी मौज़ूअनि ते किताब लिखिया शेख मुफ़ीद अलैहि रहमा। ऐं उन जा मशहूर शागिर्द, छो जो मशहूर शागिर्द ज़िक्र कंदासीं, काफ़ी शागिर्द आहिनि, घणे में घणा शागिर्द आहिनि, लेकिन मशहूर शागिर्द ज़िक्र कंदासीं वक़्त जी नज़ाकत खे ॾिसंदे। उन्हनि मंझां मशहूर शागिर्द सईद मुर्तज़ा ऐं नजाशी, सैयद रज़ी ऐं शेख तूसी अलैहि रहमा आहिनि। ऐं शेख मुफ़ीद अलैहि रहमा जा काफ़ी उस्ताद आहिनि, उन्हनि मंझां कुझु ऐं जेके मशहूर आहिनि उहे आहिनि शेख सदूक़ अलैहि रहमा, इब्न जुनैद, इब्न क़ौलवै। शेख मुफ़ीद जी वफ़ात 2 या 3 रमज़ान मुबारक सन 413 हिजरी में जुमे जे ॾींहुं थी। उमिरि 75 या 77 साल गुज़ारे हिन दुनिया फ़ानी खां रुख़्सत कयाऊं। शेख तूसी अलैहि रहम जो चवणु आहे त मां पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंजी वफ़ात ते एतिरो इज्तिमा न ॾिठो जेतिरो शेख मुफ़ीद अलैहि रहम जे जनाज़े ते माण्हू शरीक थिया। तक़रीबन एतिरो जो 80,000 माण्हू ॿुधाए थो वञे त उन जे जनाज़े में इज्तिमा थियो। 80,000 माण्हू आया। उन्हनि खां बाद में मैदान अशनान में उन जी जनाज़े निमाज़ पढ़ाई वई ऐं उन जी जनाज़े निमाज़ उन जे शागिर्द सैयद मुर्तज़ा अलमुल हुदा पढ़ाई। उनखे उन जे घर में दफ़न कयो वियो। 2 सालनि खां पोइ उन जी जसद खे हरम काज़मैन में अबुल क़ासिम जाफ़र बिन मुहम्मद बिन क़ौलवै जे तरफ़ खां दफ़नायो वियो। इन जे बारे में शेख मुफ़ीद अलैहि रहम जे बारे में काफ़ी आहिनि त इमाम ज़मान अलैहिस्सलाम जो ख़ुदि शेख मुफ़ीद जे नाले ते ख़तब आहे। अगर टाइम मिलियो तो इंशाअल्लाह इन ते भी गुफ्तगू कभी न त तारीख़ उलमा ते इंशाअल्लाह ॿियनि उलमान के ज़िक्र कबो। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।